Assalamualaikum. This is Abdurrauf. Welcome to our YouTube channel Guru of MCQs. असां अगले लेक्चर में मुख़्तलिफ़ आथरनि जे बारे में पढ़िया हुआसीं। उन जा जेके मोस्ट इम्पॉर्टेंट नाविल हुया, ड्रामा निगार हुया, अफ़साना हुया, उन जा जेके किताब मुख़्तलिफ़ अफ़साननि, ड्रामा निगार ऐं कहाणियुनि ते जेके लिखियलु हुया त उहे असां कुझु डिस्कस कया हुयासीं। जीअं हुयो असांजो मिर्ज़ा कलीज बेग हुयो, डॉक्टर गुरबख्शानी हुयो, डॉक्टर मोहम्मद उमर दाऊद पोटो हुयो। त इहे इन जे बारे में असां उन जा मुख़्तलिफ़ किताबनि जे बारे में पढ़ियो हुयोसीं। अॼु असां कुझु ॿिया बि अथर आहिनि, मोस्ट इम्पॉर्टेंट अथर आहिनि जेके असांजा ईंदड़ सेकेंडरी स्कूल टीचर जी जेका टेस्ट थियण वारी आहे त उन में मोस्टली अथर जेके बुक्स मुख़्तलिफ़ किताब हूंदा आहिनि उन जे अथर जे बारे में पुछंदा आहिनि त मोस्टली 7-8 क्वेश्चन इन में ईंदा आहिनि। त हाणे असां अॼु मोहम्मद उस्मान डेपलाई जे मुख़्तलिफ़ जे किताब लिखिया आहिनि नाविल ऐं ड्रामा ते, त उहे अॼु असां पढ़ंदासीं। पहिरियों आहे उनजो नाविल जो किताब सांगड़, त उहो हिकिड़ो नाविल आहे जंहिं मोहम्मद उस्मान डेपलाई लिखियो आहे। ॿियो आहे उनजो नाविल नूर तौहीद, इहो बि मोहम्मद उस्मान डेपलाई जो लिखियलु आहे। टियों आहे शाइरी, इहो हिकिड़ो ड्रामो आहे, इहो मोहम्मद उस्मान डेपलाई जो लिखियो आहे। ऐं चोथों इनजो आहे कोर्ट, इहो बि हिकिड़ो इनजो ड्रामो आहे जंहिं मोहम्मद उस्मान डेपलाई जो लिखियलु आहे। पंजों आहे नजूमी, इहो बि साईं मोहम्मद उस्मान डेपलाई जो ड्रामो आहे, इहो साईं बि। आख़िरी आहे असांजो ॾुकार, इहो साईं मोहम्मद उस्मान डेपलाई जो लिखियलु आहे। इहे इन जा मोस्ट ॿ जेके हुया नाविल हुया ऐं 4 इन जा ड्रामा हुया जंहिं इन मोहम्मद उस्मान डेपलाई साहिबु लिखिया। हाणे असां अल्लाह इस्माइल और साणी ते उन जा ॿ इम्पॉर्टेंट ड्रामा आहिनि जंहिं उन्हनि ते किताब लिखियो आहे। त इन जो पहिरियों आहे त उसने परवीन, इहो हिकिड़ो ड्रामो आहे जंहिं इस्माइल अरसानी लिखियो आहे। ॿियो नंबर आहे बदनसीबी थरी, इहो मोस्ट इम्पॉर्टेंट MCQs आहे, इहो अॻली टेस्टनि में अची चुको आहे। त इहो बि ड्रामो इस्माइल अरसानी जो लिखियलु आहे। ॿियो आहे असांजो अथर अब्दुल गफ़ार जोणे जो हिकिड़ो अफ़सानो आहिनि, 2 अफ़साना आहिनि। हिकिड़ो आहे त वाटूं रातियूं ऐं रोल, इहो हिकिड़ो अफ़सानो आहे अब्दुल गफ़ार जोणे जो साहिब जो। ॿियो आहे त वेंदड़ वही लहंदड़ सिज, इहो बि अब्दुल गफ़ार जोणे जो साहिब जो अफ़सानो लिखियलु आहे। ऐं ॿियो असांजो आहे त मोस्ट इम्पॉर्टेंट असांजो जमाल अबड़ो जा कुझु अफ़साना जंहिं लिखिया आहिनि। ऐं जी पहिरियों आहे हिन जो अफ़सानो शाह जो फर, इहो बि हिकिड़ो जमाल अबड़ी जो अफ़सानो आहे। त हिन मोस्टली घणो अफ़साने ते कमु कया आहिनि, अफ़साने किताब लिखिया आहिनि। ॿियो नंबर आहे पशो पाशा, इहो हिकिड़ो मोस्ट इम्पॉर्टेंट अफ़सानो आहे जमाल अबड़ी जो, इहो पेपर में बि अची चुको आहे। टियों आहे खमीसे जो कोट, इहो बि अफ़सानो आहे हिन जो। महिरबानी, इहो बि हिन जमाल अबड़े साहिब जो अफ़सानो लिखियलु आहे। ॿियो असांजो आहे अथर अयाज़ क़ादरी जो हिकिड़ो अफ़सानो आहे जीअं आहे बलूदात, इहो हिकिड़ो अयाज़ क़ादरी साहिब जो लिखियलु आहे। ऐं मोस्ट इम्पॉर्टेंट असांजी आथर आहे मेहताब महबूब, जंहिं मुख़्तलिफ़ अफ़साना लिखिया आहिनि। मेहताब महबूब इहा मोस्टली आई थिंक कराची जी हुई, जंहिं मुख़्तलिफ़ अफ़साना लिखिया जीअं आहे चांदीअ जूं तारूं, मिठी मुराद, पर खां पहिरीं, लहर लहर ज़िंदगी, इहे हिन जा अफ़साना आहिनि मेहताब महबूब साहिब जा। इहो जो असांजो लेक्चर हुयो मुख़्तलिफ़ अफ़साना ड्रामा नाविल जंहिं मुख़्तलिफ़ आथर हुया जंहिं इहे लिखिया। त छाकाणि त इहो पहिरीं सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी SST टेस्ट में इन्हनि मां 3-4 MCQs खणंदा आहिनि। 10 क्वेश्चन हूंदा आहिनि, त इन मां 3-4 MCQs इन जा इहे बुक्सनि मां खणंदा आहिनि। त इन्हनि जे करे असां इहे कवर कयूं था। असां अॻिली लेक्चर में मुख़्तलिफ़ वरी ॿिया जेके मुख़्तलिफ़ आथर आहिनि उन्हनि जे बारे में पढ़ंदासीं। थैंक यू वेरी मच।